रांझन लगे तो त बाबा पंथ तोखे थकाए विधो आहे, तॾहिं त मूंखे मुंझल तो लॻी। ऐं ॿियो त बाबा तुंहिंजो मोह बि लथल आहे। पंथ परे आहे साईं, मां अल्लाह बाबा अंधी ऐं जंड ससु ऐं सूर व्यापटी था पाड़नि बाबा। जेकॾहिं मूं जहिड़ो बड़ो इहो साॻियो पंथ करे 2-3 महीना त कटंदा, उथंदो रही कोन पियो, सुइयूं हणाईंदो। पर बाबा हे अशीअ जो पुटु हे सटू सही अचे थो पवंदो। हा रांझण नंढपण खां वठी बकरियूं चारींदो थो अचे, उन जूं जंघूं लोह जूं अथव, लोह जूं। अहिड़ा 2 पंथ ॿिया कयईं न, उन ते को बि फ़र्क़ु कोन पवंदो। हा हा बाबा, हा हा बाबा। हाणे हेठां मथे वारियूं ॻाल्हियूं छॾो, मुजरी असुल हवालो वठीसि जेके सभिनि जो इंतज़ारु आहे। हाओ हाओ का ख़ुशी जी ख़बर वठो त दिलि जी आंध मांध ख़तमु थिए भा। हाओ गुगा हाओ, काको इजो थो वञे, सुभाणे अन जा उठ थो लाराए। उठ उठ वो पियो ठोक जे। हा पोइ त ॻोठ में मज़ो ई मज़ो थींदो। पोइ ढव सां समूरनि खे मानी मिलंदी, सॼा ढव सां मानी खाइजो। हाणे तव्हां सभु माठ कयो त मां रांझन खां हाल अहवाल वठां। रांझन बाबा हाणे का ख़ुशीअ जी ख़बर ॿुधाए। सच पुछी तोखे तकींदे तकींदे असां जूं अखियूं त आलियूं थी वियूं, ऐं ही कन जेके आहिनि न ख़ुशीअ जी ख़बर ॿुधण लाइ आता थी विया। भला जेकॾहिं माल घटि टकनि में विकिणियो आहे त बि ख़ैरु आहे बाबा, भला कुझु टका त मिलिया हूंदा न। मन उन्हनि मां हिकिड़े महीने जो रद पचा जो सामान मिली पवे बाबा। पोइ बि ईअं सम्झ त असांजे सॼे वेढ़े ते मालिक साईं जी रहमत हूंदी। काका मुजेरी, मूं सस्तनि टकनि ते एतिरो माल कोन खपायो। हिते रखीसि न जवान जा पुट बराबरि पकड़ जो पेर आहे साईं। माठ कयो, हाणे माठ कयो। पहिरियां ख़ुशीअ जी ख़बर ॿुधऊं, पोइ वरी ठेंग टपा बि ॾींदासीं। अबा ॿुधाए न, अबा ॿुधा न। काका मुजेरी असुल में ईअं थियो जो पुट रांझण ख़ैर त आहे न बाबा, तूं रोईं छो थो? मां शर्मसार आहियां बाबा, मां शर्मसार आहियां। मां हिन सभिनी जो कसूरवार आहियां बाबा, कसूर। रांझन बाबा ॻाल्हि छा आहे? ॻाल्हि कर न, छो खणी असां सभिनी खे मुंझायो अथई? ॿुधाए न बाबा, ॿुधाए त ॻाल्हि छा आहे? काका मुजेरी, मां पैसा खणी ॻोठ तरफ़ निकिरण पियो चाहियां त मूंसां काका मुजेरी, मां हिन सभिनी ॻोठ वारनि जो मुजरिम आहियां। मां हिननि जी अमानत संभाले न सघियुमि। काका मुजेरी, मूंखे माफ़ कजो, मूंखे माफ़ कजो, मूंखे माफ़ कजो, मूंखे माफ़ कयो। काका मूंखे माफ़ कयो।
सोप सीरियल मुहब्बतुन जो माग तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल SindhTVHD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।